जड़ी छे में हडो ना तवा तो बुधायो असा के मां तो बुधाईंदम पो मुझे पुछण जो केड़ो फायदो तवा मुझे जवाब दी कोशिश कयो ना उस्मान बुधा सवाल तो जवाब दे आए भी सब आसान यार तवा के आसान तवा से तवा सिर्फ ज़हन ते जोर दी ना तवा के मुझे जवाब अची वेंदो अदा आए ख्याल अदा उहा शय आहे चप हाणे खबर पई चपन में को हडो आहे चपन के हडो ना बढ़िया को पता लगे तो हाय यार सवाल इहो ई आहे जो जवाब आहे चप चप में तव्हांखे को हॾो नथो नज़र अचे चपन में अहिड़ो को हॾो आहे ई को